जोहान्सबर्ग 3 वन-डे मैचेस जी सीरीज़ जे आख़िरी मैच में पाकिस्तान ॾखण अफ्रीका खे 35 रन्सुनि सां शिकस्त ॾेई वाइट वॉश करे छॾियो। सीरीज़ जे आख़िरी मैच में पाकिस्तान पहिरियां बैटिंग कंदे ॾखण अफ्रीका खे खटण जे लाइ 308 रन्सनि जो हदफ़ ॾिनो, जंहिंजे ताक़ो में ॾखण अफ्रीका जी टीम 271 रन्सूं ठाहे 42 ओवर में ऑल आउट थी वई। जोहान्सबर्ग में खेॾियल मैच में बरसात सबबि टॉस देर जो शिकार थियो। बरसात रुकजण खां पोइ टॉस थियो त ॾखण अफ्रीका कप्तान टॉस खटे महिमान टीम खे बैटिंग जी दावत ॾिनी। मैच शुरू थियण खां पोइ ॿीहर बरसात सबबि मैच रोकणो पियो ऐं 3 ओवर्स घटि कया विया। क़ौमी टीम पहिरियां बैटिंग कंदे साइम अयूब जी शानदार सेंचुरीअ सबबि मुक़ररु 47 ओवर्स में 9 विकेट जे नुक़सान ते 308 रन्सूं ठाहियूं। इनिंग्स देर सां शुरू थियण ते पाकिस्तान जी हिकु घटि थी वई ऐं ॾखण अफ्रीका खे 308 रन्सनि जो हदफ़ मिलियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।